रोहिणी लॻ वॾी पटड़ी शहर में चोरियुनि जो आज़ार वधी वियो। नामालूम चोर दुकाननि जा ताला भञी लखें रुपयनि जो सामान ऐं घरनि जी छतनि तां सोलर प्लेटूं चोराए लोडर रिक्शा में खणी आसानी सां फरार थी विया। मुतासिरनि पारां सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज कंदे पटड़ी थाणे जी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं एसएसपी सखर खां चोरी थियल सामान वापसि ॾियारण समेत एसएचओ पटड़ी खे हटाइण जो मुतालबो कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन ज़ुल्फ़कार अली ढंढण, करीम बख्श, इमाम बख्श ईरियो, मोहम्मद यूनिस, शेर मोहम्मद शोरो, अवैस अहमद ढंढण, अमजद ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल राति नामालूम चोर ॿिनि दुकाननि ज़ुल्फ़कार अली ऐं अवैस अहमद जी दुकाननि जा ताला भञी लखें रुपयनि जो सामान खणी विया, जॾहिं त केतिरनि ई घरनि जी छतनि तां 10 खां वधीक सोलर प्लेटूं लाहे लोडर रिक्शा में खणी आसानी सां फरार थी विया। चोरी वाक़े जी रिपोर्ट पटड़ी थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस चवे थी त चोर पाण ॻोल्हे ॿुधायो त पोइ गिरफ़्तार कंदासीं। पटड़ी थाणे जी पुलिस ॾोहारियुनि सां ॿिट हुजण करे चोर रोज़ानो घरनि ऐं दुकाननि मां चोरियूं करे फरार थी वञनि था, पर पुलिस कख भनी बीणो नथी करे ऐं असांखे धमकाए पई। हुननि एसएसपी सखर खां मुतालबो कयो आहे त नाअहल एसएचओ पटड़ी खे हटाए फर्ज़ शुनास पुलिस ऑफिसर मुक़रर करण समेत चोरी थी वियल सामान वापसि ॾियारे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची